अस्सलामुअलैकुम हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़ दोस्तों तव्हां कीअं आहियो। उम्मीद त तव्हां ठीकु हूंदा, चाक चङा भला हूंदा ऐं मालिक जो रहमत तव्हां ते वसनी हूंदी। दोस्तों तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ो सिंधी जो गीत आहे उहो पेश कयूं था। साह हिक हिक जी क़ीमत भरिया, ओ साह हिक हिक जी क़ीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, ओ जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। ॼमण खां पोइ मारिया वञूं था, ॼमण खां पोइ मारिया वञूं था, ॼमण खां पोइ मारिया वञूं था, हो ॼमण खां पोइ मारिया वञूं था, मरण खां पोइ पुछाणूं वरिया है, जिंदगी आहे या मश्किरिया, हो जिंदगी आहे या मश्किरिया। हर अमल जो ज़िम्मेवार माही, 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 केॾी लेखक जी कारीगिरिया, केॾी लेखक जी कारीगिरिया, जिंदगी आहे या मश्किरिया है, जिंदगी आहे या मश्किरिया। ओ साह हिक हिक जी क़ीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया है, जिंदगी आहे या मश्किरिया। थैंक यू सो मच। हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़। दोस्तों तव्हांखे आख़िरी इल्तिजा इहा ई कंदासीं त तव्हां जेकॾहिं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजा जेके नेक्स्ट ईंदड़ वीडियो आहिनि उहे तव्हां जल्दी आसानी सां हासिलु करे सघो। थैंक यू।